केमिस्ट्री 9th चैप्टर जो नालो आहे केमिकल कॉम्बिनेशन। हाणे केमिकल कॉम्बिनेशन हूंदी छा आहे त मीन्स जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक एलिमेंट या सब्सटेंस पाण में मिलंदा आहिनि त प्रोडक्ट साइड ते न्यू सब्सटेंस फॉर्म थिए, उनखे छा चइबो आहे? केमिकल कॉम्बिनेशन। उनखे छा चइबो आहे? केमिकल कॉम्बिनेशन चइबो आहे। ठीकु आहे न। उन खां पोइ जेको केमिकल कॉम्बिनेशन आहिनि हुनजा 4 लॉ आहिनि। ठीकु आहे। मीन्स जॾहिं बि केमिकल कॉम्बिनेशन थींदी आहे त कुझु लॉ जेके हूंदा उनजे थ्रू थींदी आहे। त जेके लॉ आहिनि उन में पहिरियों जेको लॉ आहे दैट इज़ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट और फिक्स्ड प्रोपोर्शन, इनखे कांस्टेंट प्रोपोर्शन भी चइबो आहे। नंबर 3 लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन एंड नंबर 4 लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन। ठीकु आहे। त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास छा हूंदो आहे? त लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास जो जेको कॉन्सेप्ट ॾिनो हो कंहिं ॾिनो? लेवाइज़र। कंहिं ॾिनो हो? लेवाइज़र ॾिनो हो। इन चयो हो त जेको मास हूंदो आहे उहो न ख़तमु थींदो आहे न पैदा थींदो आहे जॾहिं बि केमिकल रिएक्शन थींदो आहे। मीन्स मास नाइदर बी क्रिएटेड नार बी डिस्ट्रॉयड ड्यूरिंग केमिकल चेंज। जॾहिं बि केमिकल चेंज ईंदो आहे माना चेंजिंग ईंदी आहे न हिकिड़ी केमिकल, ठीकु आहे न, त उन जे दौरान न मास वधंदो आहे न घटिजंदो आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल रिएक्शन आहे, हाइड्रोजन या ऑक्सीजन जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त छा ठहंदो आहे? वाटर ठहंदो आहे। छा ठहंदो आहे? वाटर। जॾहिं चार एटम जेके आहिनि हाइड्रोजन जा 2 एटम ऑक्सीजन जा पाण में मिलंदा वाटर ठहंदो आहे। त ॾिसंदासीं त हाइड्रो एटमिक मास जेको आहे दैट इज़ 1। घणो आहे? 1। 1 ज़रब 4 घणा थींदा? 4। ऑक्सीजन एटमिक मास आहे 16। 16 + 16 घणा थिया? 32। 32 ऐं 4 36। हिन पासे बि ॾिसंदासीं त हिन पासे बि जेको मास आहे दैट इज़ माना हाइड्रोजन जो 1 आहे त 2 एलिमेंट आहिनि हाइड्रोजन जा, 2 ज़रब 2 4 ऐं ऑक्सीजन जेको आहे 2 ज़रब 1 2 त 16 ऐं 16 32, 32 ऐं 4 36। माना तव्हां ॾिसंदो त ॿिन्ही पासे जेको मास आहे उहो चेंज न थियो आहे, माना कांस्टेंट आहे। ठीकु आहे न, कंज़र्वड आहे, नो चेंज। ठीकु आहे। जेतिरो मास रिएक्टेंट साइड हूंदो ओतिरो ई प्रोडक्ट साइड ते हूंदो। उन खां पोइ हिन ते हिकिड़ो एक्सपेरिमेंट कयो वियो हो, H ट्यूब एक्सपेरिमेंट, जेको कंहिं ॾिनो हो, कंहिं कयो हो? लेंडाल्ट हिकिड़ो साइंसदान हो जंहिं H ट्यूब एक्सपेरिमेंट कयो। इन छा कयो हो? हिकिड़ो H ट्यूब खयो हो। छा खयो? H ट्यूब। H ट्यूब खयो हो। इन में छा कयो? हिन हिकिड़े पासे जेको हो हिकिड़ो सब्सटेंस माना फिल कयो, ॿिए पासे ॿियो सब्सटेंस जेको आहे माना कंपाउंड जेको फिल करे छॾियो हिन पासे। ठीकु आहे न। हिन पासे जेको सिल्वर नाइट्रेट माना हिकिड़ो कंपाउंड हो ऐं इन पासे हिन हाइड्रोक्लोरिक एसिड माना जेको आहे सो हिकिड़ो कंपाउंड फिल कयो। ठीकु आहे। हाणे हीअ जेकॾहिं तव्हां खुली माना जेकॾहिं हीअ बिल्कुलु माना हिन पासे खां खोले हिन पासे हिन हाइड्रोक्लोरिक एसिड फिल करे छॾियो ऐं हितां खोले हिन पासे हिन सिल्वर नाइट्रेट माना हिन पासे फिल करे छॾियो। ठीकु आहे। ॿई ठीकु आहे। हीअ लिक्विड हो माना रिएक्शन थींदो आहे त कुझु गैसिस ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। ठीकु आहे न, कुझु एनर्जी जेका ख़ारिज थींदी आहे ॿाहिरि। पर H ट्यूब अहिड़ो हो जंहिं माना हिन अंदरि विझी माना हीअ बिल्कुलु बंदि करे छॾियो ट्यूब खे। ठीकु आहे। उन खां पोइ इन छा कयो? रिएक्शन खां पहिरियां मीन्स रिएक्शन खां पहिरियां मीन्स रिएक्टेंट साइड ते AgNO3+ में HCl माना हिन साइड खे छा चइबो आहे? रिएक्टेंट। सही आहे। माना रिएक्टेंट साइड ते पहिरियां हिन वेट कयो, वज़न कयो। वज़न करण खां पोइ हिन छा कयो? हिनखे शेक कयो माना हिनखे लोॾियो त हीअ जेको कंपाउंड हिन पासे अची वियो, हिन पासे पाण में मिलिया त पाण में छा थियो? हिननि जो रिएक्शन थियो। रिएक्शन थियण खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त सिल्वर जे मथां पॉजिटिव चार्ज हूंदो आहे, नाइट्रेट जे मथां नेगेटिव, ही प्लस हिन जे मथां नेगेटिव। मां तव्हांखे पहिरियों ई वैलेंसी में क्लियर करे चुको आहे त पॉजिटिव नेगेटिव चार्ज छो ईंदा आहिनि। जेके इलेक्ट्रॉन ॾींदा आहिनि उन्हनि जे मथां कहिड़ी चार्ज हूंदी आहे? पॉजिटिव। जेके इलेक्ट्रॉन वठंदा आहिनि उन्हनि जे मथां कहिड़ी चार्ज ईंदी आहे? नेगेटिव। त हाणे तव्हांखे ख़बर आहे त पॉजिटिव किथे वेंदो? कंहिंसां जी रिएक्शन कंदो? नेगेटिव सां। ऐं नेगेटिव कंहिंसां जी रिएक्शन कंदो? पॉजिटिव सां। ठीकु आहे। त हाणे AgCl हिकिड़े क़िस्म जो साल्ट ठही वियो। ठीकु आहे। माना उन खां पोइ प्लस में HNO3 इहो बि हिकिड़े क़िस्म जो एसिड आहे। ठीकु आहे। त नाइट्रिक एसिड। ओके। सो माना ॾिसो रिएक्शन खां पहिरियां 2 सब्सटेंस चेंज हुआ, रिएक्शन खां पोइ सब्सटेंस आहिनि चेंज आहिनि। पर जॾहिं इन वज़न कयो रिएक्शन खां पहिरियां
तॾहिं बि सेम हो ऐं लोॾण खां पोइ जॾहिं पाण में मिली आहे रिएक्टेंट माना प्रोडक्ट साइड ते जेके शइ मिली आहे त ॿिन्हिनि जो माना रिएक्टेंट खां माना रिएक्शन करण खां पहिरियां ऐं रिएक्शन करण खां पोइ जॾहिं ॿिन्हिनि जो वज़न कई त वज़न छा निकितो सेम वज़न छा निकितो सेम छो त ही बिल्कुलु बंदि हो एच ट्यूब एनर्जी ॿाहिरि न पई निकिती माना को बि सब्सटेंस ॿाहिरि ख़ारिज न पियो थियो तंहिंखां पोइ ख़बर पई त माना जेकॾहिं आइसोलेटेड सिस्टम में को बि रिएक्शन थींदो त उन में वज़न जेको आहे न घटिजंदो न वधंदो ठीकु आहे इहो हिकिड़ो लेंडाल्ट एक्सपेरिमेंट हो जेको माना एच ट्यूब एक्सपेरिमेंट जेको कंहिं ॾिनो हो लेंडाल्ट इनखे लेंडाल्ट एक्सपेरिमेंट बि चयो वेंदो आहे ठीकु आहे त हीउ एक्सपेरिमेंट माना एक्सपेरिमेंट कयो हिन ते लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास जो माना हिन में छा ख़बर पई त मास न वधियो आहे न घटियो आहे ठीकु आहे बाबू उन खां पोइ सेकेंड लॉ ऑफ कांस्टेंट और डेफिनेट प्रोपोर्शन ही जेको लॉ ऑफ कांस्टेंट और डेफिनेट प्रोपोर्शन आहे इहो जे ब्रेजिलियस ॾिनो हो जे ब्रेजिलियस माना लॉ ऑफ कांस्टेंट प्रोपोर्शन इहो मां तव्हांखे ऑलरेडी डिस्कस करे चुको आहियां त मीन्स जॾहिं बि केमिकल कॉम्बिनेशन थींदी आहे हिकिड़े फिक्स रेशियो सां थींदी आहे छा सां थींदी आहे हिकिड़े फिक्स रेशियो वेन डेफिनेशन कुझु ईअं लिखी सघो था वेन टू आर मोर एलिमेंट्स combine together then they combine with fixed ratio साॻियो एग्जाम्पल मीन्स जेकॾहिं वाटर ॾिठो वञे सही आहे वाटर में छा हूंदो आहे जेकॾहिं 2 मास हिन जो आहे ऐं 16 हिन जो आहे जेकॾहिं हिनखे सिंप्लीफाई सिंपल रेशियो कजे त हिन जो सिंपल रेशियो छा निकिरंदो आहे 1:8 मीन्स वाटर किथां बि मिले समुंड मां मिले खूह मां मिले ठीकु आहे पॉन्ड मां मिले किनो पाणी हुजे कहिड़ो बि हुजे त हुनजी जेका कंपोज़िशन हूंदी आहे वाटर जो फार्मूलो सेम ई हूंदो आहे जिते किथे वाटर जो फार्मूलो सेम ई हूंदो आहे न त मीन्स हुनजी कंपोज़िशन जेका हूंदी आहे उहा फिक्स्ड हूंदी आहे माना जॾहिं बि मिलंदो हिकिड़े फिक्स्ड रेशियो सां मिलंदो हुनजो फार्मूलो H2O ई हूंदो चेंज न हूंदो वाटर जो फार्मूलो माना हुन में जेको रेशियो हूंदो 1:8 मीन्स हिकु जेको माना मास जेकॾहिं 1 मास जेको आहे 1 ग्राम हाइड्रोजन जो थो मिले त 8 ग्राम कंहिंजा मिलंदा ऑक्सीजन जा मिलंदा ठीकु आहे बाबा त हिनखे छा चइबो आहे लॉ ऑफ कांस्टेंट आर डेफिनेट प्रोपोर्शन हिते हिकिड़ो ॿियो बि एग्जाम्पल ॾिनल आहे जंहिंमें जेकॾहिं वधीक तव्हां को बि एलिमेंट मीन्स वधीक जेकॾहिं शइ मिलाईंदो सब्सटेंस जो ग्राम वधीक मिलाईंदो उहो छा थींदो अनयूज़ड थी वेंदो माना वधीक मिलाईंदो त अनयूज़ थींदो माना जेको फिक्स्ड रेशियो आहे कंहिं बि शइ जो इन में जेकॾहिं मां ऑक्सीजन जा 4-5 एलिमेंट मिलाए छॾियां या हाइड्रोजन वधीक करे छॾियां जेकॾहिं पाणी ठाहिणो आहे मूंखे त पाणी लाइ सिर्फ़ु मूंखे फिक्स्ड जेको आहे माना 1:8 माना जेको पाणी जो हुअणु लाज़मी आहे ठीकु आहे न त माना हिकिड़े फिक्स्ड रेशियो सां का बि शइ को बि कंपाउंड मिलंदो हिकिड़े फिक्स्ड रेशियो सां मिलंदो उहो ई हुनजो फार्मूलो हूंदो आहे सोडियम क्लोराइड इहो ई फार्मूलो हूंदो आहे हिन जो ठीकु आहे न माना हिकिड़ो फिक्स्ड माना हिन जो फार्मूलो आहे माना फिक्स्ड रेशियो सां मिलंदा आहिनि then law of multiple proportion मल्टीपल जो मतलब ही तव्हां सम्झो पिया त माना हिक खां वधीक ठीकु आहे न when two elements combine they formed different kind of compound
is called law of multiple proportion. मीन्स जॾहिं ॿ एलिमेंट मिलंदा, घणा ॿ, ऐं ॿिनि एलिमेंट मां ॿ या ॿिनि खां वधीक कंपाउंड तव्हांखे मिलनि त अहिड़े टाइप जे लॉ खे छा चइबो आहे, लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन. ऐं मीन्स उनजो जेको रेशो हूंदो उहो छा हूंदो, मल्टीपल हूंदो. छा हूंदो उनजो रेशो, मल्टीपल हूंदो. जीअं फॉर एग्ज़ाम्पल कार्बन ऐं ऑक्सीजन जॾहिं मिलंदा आहिनि, ठीकु आहे, त कार्बन मोनोऑक्साइड बि ठही सघे थो, कार्बन डाइऑक्साइड बि ठही सघे थो. एलिमेंट ॿ मिलिया पर कंपाउंड मल्टीपल, ॿिनि खां वधीक, ॿ या ॿिनि खां वधीक, माना सेम एलिमेंट मां हिकु या हिक खां वधीक कंपाउंड मिली सघनि था. डेफिनेशन में लिखियल आहे जॾहिं ॿ एलिमेंट मिलनि त डिफरेंट काइंड ऑफ कंपाउंड मिलनि, उनखे छा चइबो आहे, लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन. सही आहे. उन खां पोइ सेकेंड आहे हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त वाटर बि मिली सघे थो, ऐं उन खां पोइ H2O2, माना इहो बि हिकिड़े क़िस्म जो कंपाउंड मिली सघे थो. ठीकु आहे. त हाणे हिन में छा हूंदो, जेको रेशो हूंदो आहे उहो छा हूंदो, मल्टीपल हूंदो आहे. हाणे जेकॾहिं हिन जो रेशो ॾिसंदासीं मीन्स 1:1, माना हिकिड़ो हीअ आहे त हिकिड़ो हीअ आहे. उन खां पोइ हिन जो रेशो ॾिसंदासीं त 1:2. त रेशो ॾिसो छा थियो, मल्टीपल थी वियो. छा थियो, रेशो मल्टीपल. उन खां पोइ हिननि जो रेशो ॾिसंदासीं 2:1, 2:2. इहो बि छा थियो, मल्टीपल रेशो थी वियो. सही आहे. त माना जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक एलिमेंट मिलनि, ॿ एलिमेंट मिलनि ऐं डिफरेंट काइंड जा कंपाउंड मिलनि त इनखे छा चइबो आहे, लॉ ऑफ मल्टीपल प्रोपोर्शन चइबो आहे. ठीकु आहे. फाइनल जेको लॉ आहे, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन. लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन इन में छा हूंदो आहे त व्हेन टू एलिमेंट्स combine with third element separately, either it combine with fixed ratio or multiple of it. हिन में वरी छा आहे त मीन्स जॾहिं ॿ एलिमेंट टे एलिमेंट सां मिलंदा सेपरेटली, अलॻि अलॻि. ठीकु आहे. ॿ एलिमेंट जॾहिं टे एलिमेंट सां सेपरेटली अलॻि अलॻि मिलंदा, या त फिक्स्ड रेशे सां मिलंदा या त मल्टीपल रेशे सां मिलंदा. ॿई एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं. हाणे जेकॾहिं पहिरीं एग्ज़ाम्पल ॾिसंदासीं, जीअं फॉर एग्ज़ाम्पल हाणे एग्ज़ाम्पल आहे कार्बन, ऑक्सीजन एंड हाइड्रोजन. एग्ज़ाम्पल नंबर 1, ॿ एलिमेंट, एलिमेंट नंबर 1, एलिमेंट नंबर 2. when two elements combine with third element, when two elements combine with third element separately, माना ही अलॻि मिलंदो, ही अलॻि मिलंदो, त हू जेके मिलंदा या त सिंपल रेशे सां मिलंदा, फिक्स्ड रेशे सां मिलंदा, या त रेशो छा हूंदो, मल्टीपल हूंदो. कीअं ॾिसो, जॾहिं ही ॿई मिलंदा त कंपाउंड छा थो ठहे, CH4. ही जॾहिं पाण में मिलंदा त कंपाउंड ठहंदो आहे H2O, ऐं ही जॾहिं पाण में मिलनि त कंपाउंड कहिड़ो ठहंदो, कार्बन डाइऑक्साइड. ठीकु आहे. हाणे हिन जो मास ॾिसूं था. हिन जो मास छा आहे, एटॉमिक मास 12 ख़बर आहे तव्हांखे. हिन जो मास छा आहे 1, त 1/4 घणो थींदो 4. हिन जो छा आहे 12. हिन जो छा आहे 16 16 32. हिन जो छा आहे 2. हिन जो छा आहे 16. हाणे रेशे खे सिंपल कंदासीं, माना सिंपल रेशे में खणी ईंदासीं. चईं जो खोड़ो 1 चकर 12 ते 3 दफ़ा. ठीकु आहे. हिन ते बि घणा चकर, 3 चकर. हिन ते चईं जो खोड़ो 8 दफ़ा.
ॿिनि जो खोड़ो 1 दफ़ा, ॿिनि जो खोड़ो 8 दफ़ा। हाणे तव्हां ॾिसंदो हीअ बि छा आहे हाइड्रोजन, हीअ बि छा आहे हाइड्रोजन। हाइड्रोजन जो हिते रेशो छा आहे मास छा आहे 1 सिंपल, हिते बि छा आहे त फिक्स्ड रेशो आहे ॿिन्हिनि जो रेशो छा आहे फिक्स्ड। हिते कार्बन आहे, हिते बि छा आहे कार्बन, त हिन ॿिन्हिनि जो जेको मास आहे सॉरी हा जेको मास जेको रेशो आयो उहो बि छा आहे दैट इज़ फिक्स्ड। उन खां पोइ ऑक्सीजन जो ॾिसंदो हिते बि ऑक्सीजन जो छा आहे 8, हिते बि छा आहे 8, माना रेशो छा आहे हिन एग्जाम्पल में, माना जॾहिं बि मिलिया आहिनि ॾिसो ही ॿ एलिमेंट सेपरेटली माना फिक्स्ड रेशे सां पिया मिलनि हिकिड़ो, भले ॾिसो ॿिनि एलिमेंट मां सेपरेटली मिलनि 3 कंपाउंड पिया ठहनि पर जेको रेशो आहे उहो छा आहे दैट इज़ फिक्स्ड। ॿियो एग्जाम्पल ॾिसंदासीं, ऑक्सीजन कार्बन सल्फर, ठीकु आहे। जॾहिं कार्बन ऐं ऑक्सीजन मिलंदा आहिनि त छा ठहंदो आहे कार्बन डाइऑक्साइड, सल्फर ऐं ऑक्सीजन मिलंदो आहे त छा ठहंदो आहे सल्फर डाइऑक्साइड, कार्बन ऐं सल्फर मिलंदो आहे कार्बन सल्फर जा ॿ एलिमेंट, ठीकु आहे। त जेकॾहिं माना ही त कंपाउंड ठहनि पिया, हिननि जो हाणे मास ॾिसंदासीं, कार्बन जो मास छा आहे 12, हिन जो 16 16 32, 12 हिन जो छा आहे एटमिक मास 32, सल्फर जो एटमिक मास छा आहे सल्फर जो 32, 32 ऐं 32 घणा थी विया 64, सल्फर जो हिते छा आहे 32, 16 ऐं 16 32, सही आहे। हिनखे सिंपल कंदासीं 3 जो खोड़ो पोइ 4 जो खोड़ो 3 दफ़ा, 4 जो खोड़ो 8 दफ़ा, सही आहे। हिते 8 ऑक्सीजन त हिते 8 कंदासीं, माना घणनि जो खोड़ो लॻो हिते 4 जो 8 चकर, 4 जो 8 चकर, जेकॾहिं हिते बि 4 जो 3 चकर, हिते 4 जो घणा चकर लॻंदो 16 चकर। हाणे तव्हां रेशो ॾिसंदो कार्बन जो 3 कार्बन जो 3 फिक्स्ड आहे फिक्स्ड आहे, ऑक्सीजन जो 8 ऑक्सीजन जो 8 दैट इज़ ऑल्सो फिक्स्ड, पर सल्फर जो तव्हां ॾिसंदो त रेशो छा आहे मल्टीपुल आहे, त सल्फर जो रेशो छा आहे दैट इज़ मल्टीपुल रेशो। माना चवण जो मतिलबु आहे डेफिनेशन में ॿई शयूं क्लियर तव्हांखे थियूं त जॾहिं 2 एलिमेंट 3 एलिमेंट सां सेपरेटली मिलंदा आहिनि या त फिक्स्ड रेशे सां मिलंदा या त मल्टीपुल रेशे सां मिलंदा, हिनखे चइबो आहे लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रोपोर्शन, सही आहे। ॾिसजो तव्हां, ठीकु आहे, बुक में उन खां पोइ एटमिक मास एटमिक नंबर क्लियर आहिनि तव्हांखे, ठीकु आहे। नेक्स्ट टॉपिक जेको आहे दैट इज़ एम्पिरिकल फार्मूला एंड मॉलिक्यूलर फार्मूला। एम्पिरिकल फार्मूला जेको सिंपल फॉर्म हूंदो आहे कंहिं बि शइ जो, ठीकु आहे, ऐं जेको मॉलिक्यूलर फार्मूला दैट इज़ एक्चुअल डेफिनेशन लिखा थो त इन्हनि खे कंपेयर थो कयां मॉलिक्यूलर फार्मूला एंड एम्पिरिकल फार्मूला, ठीकु आहे। हीउ जेको हूंदो आहे द एक्चुअल form of any compound is called molecular formula। कंहिं बि कंपाउंड जो जेको एक्चुअल फॉर्म हूंदो आहे न उनखे चइबो आहे मॉलिक्यूलर फार्मूला। उन खां पोइ द सिंपलेस्ट फॉर्म of any compound is called empirical formula। ॿियो बि अची सघे थो द relative
number of atoms in any compound is called empirical formula. बई डेफिनेशन अची सघनि थियूं त तव्हां पोइ तव्हांखे ख़बर हुजे त बई डेफिनेशन छा जूं आहिनि, एम्पिरिकल फार्मूला जो आहिनि. हीअ बि अची सघे थी, हीअ बि अची सघे थी, हेठां ऑप्शन अची सघनि था. ठीकु आहे न, त हीअ डेफिनेशन अची सघे थी, हेठां ऑप्शन अची सघनि था, एम्पिरिकल फार्मूला, मालिकुलर फार्मूला. ठीकु आहे न, कुझु बि अची सघे थो. ठीकु आहे. हाणे जीअं ॾिसो, देट इज़ फार्मूला फॉर ग्लूकोस. छा जो फार्मूलो आहे? ग्लूकोस जो. ठीकु आहे. देट इज़ एक्चुअल फॉर्म, माना ग्लूकोस जो एक्चुअल फार्मूला आहे इहो. ग्लूकोस जो छा इहो एक्चुअल फार्मूला आहे. जेकॾहिं हिनखे मां सिंपल कंदुसि C6H12O6, त माना अहिड़ो खोड़ो हणणो आहे जेको सभिनीनि ते लॻे. छा ते लॻे? सभिनीनि ते लॻे. त 6 जो खोड़ो, 6 ते 1 चकर, 12 ते 2 चकर, 6 ते 1 चकर, माना सिंपलेस्ट फॉर्म हिन जो कंपाउंड जो, माना ग्लूकोस जो इहो छा आहे? सिंपलेस्ट फॉर्म और एम्पिरिकल फार्मूला. एम्पिरिकल फार्मूला. ठीकु आहे बाबा. त हाणे कंहिं बि कंपाउंड जो एक्चुअल फॉर्म जेको हूंदो आहे उनखे मालिकुलर फार्मूला चइबो आहे, ऐं कंपाउंड खे तव्हां सिंपल करे छॾो उहो उनजो छा हूंदो आहे? एम्पिरिकल फार्मूला हूंदो. उहो उनजो छा हूंदो आहे? देट इज़ एम्पिरिकल फार्मूला. उन खां पोइ जेकॾहिं C6H6 छा जो फार्मूलो आहे? बेंज़ीन जो. C6H6 सिंपल कंदा छा थींदो? CH विल बी एम्पिरिकल फार्मूला फॉर बेंज़ीन. उन खां पोइ जेकॾहिं मां लिखां C12H22O11, सही आहे. सक्रोज या शुगर जो फार्मूला इहो सक्रोज. ठीकु आहे न. त हिनखे जे मां सिंपल कयां, सिंपल थी सघे थो? न. खोड़ो उहो हणणो आहे जेको सभिनीनि ते लॻे. हिन ॿिन्हिनि ते त ॿिनि जो खोड़ो लॻे पियो, पर हिन ते न पियो लॻे. त इहो ई हिन जो एम्पिरिकल फार्मूला, इहो हिन जो मालिकुलर फार्मूला. माना हिन जो जेको एम्पिरिकल फार्मूला सादे मां सादो, उहो बि छा थींदो? उहो बि छा थींदो? सेम ई थींदो. छो त सिंपल थी नथो सघे. सिंपलेस्ट फॉर्म इहो आहे, एक्चुअल फॉर्म बि इहो आहे. त माना शुगर जो जेको एम्पिरिकल फार्मूला, मालिकुलर फार्मूला छा आहे? सेम आहे. जेकॾहिं मां लिखां H2O वाटर, हिन जो सिंपलेस्ट ऐं मालिकुलर छा थींदो? देट विल बी ऑल्सो सेम. NaCl. माना जेको सिंपल थी सघे उनखे सिंपल कंदासीं, जेको सिंपल थी नथो सघे उहो उनजो सिंपल जेको आहे एम्पिरिकल फार्मूला, उनजो छा आहे? मालिकुलर फार्मूला. त हाणे क्वेश्चन अची ईंदो आहे त कंपाउंड, को अहिड़ो कंपाउंड आहे जंहिंजो एम्पिरिकल फार्मूला बि सेम हुजे, मालिकुलर फार्मूला बि सेम हुजे. माना हाणे हिते त ॾिसंदो त माना हीउ कंपाउंड अहिड़ो आहे जंहिंजो एम्पिरिकल फार्मूला चेंज आहे, मालिकुलर फार्मूला चेंज आहे. ठीकु आहे न. त माना को अहिड़ा, माना हिकिड़ो क्वेश्चन ईंदो आहे, रीज़नेबल क्वेश्चन, इज़ एनी कंपाउंड, माना को बि कंपाउंड आहे जंहिंजो एम्पिरिकल फार्मूला ऐं मालिकुलर फार्मूला सेम थी सघे? यस, थी सघे थो. जीअं वाटर आहे, NaCl आहे, हिन जो एम्पिरिकल फार्मूला बि सेम आहे, मालिकुलर फार्मूला बि सेम आहे. शुगर थी वियो, हिन जो एम्पिरिकल फार्मूला बि सेम आहे, मालिकुलर फार्मूला बि सेम आहे. ठीकु आहे बाबा.